नाज़रीन, दादू ऐं आसपास के कच्चे पाणी इलाइक़े में माकड़ जा कटक पहुची विया आहिनि, जिन फसलनि ऐं बाग़नि ते हमला करे ॾिना आहिनि, जंहिं करे आबादगारनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नवीद कुरैशी। नाज़रीन, दादू जे भरिसां जेको माकड़ मुख़्तलिफ़ ॻोठनि में तबाही करे छॾी आहे। ॻोठण दाहूं करे रहिया आहिनि। ॻोठण इहो चई रहिया आहिनि त असां अॻ में ॾुकर आहे, पर असां पंहिंजी महिनत सां किरोड़ो रुपया कर्ज़ खणी जेको सो माकड़ असां फसल पोखियो आहे ऐं हिते वण जो फसल या ॿिया फसल असां पोखिया आहिनि। अचो हिननि खां पुछा कयूं हे छा था चवनि। माकड़ सुबुह गाड़ीअ सां तड़े तड़े छिता थी पिया हूं, न हुकूमत जो को रिलीफ आहे, न ई का ॿी का शइ आहे। असांजी त हे तबाही थी वई, व्याजनि ते खणी सामान असां हिते आबादी कई ही, ज़मीनूं मकादे ते असांखे पंहिंजी मिल्कियत कान्हे। असां हारी नारी ग़रीब माण्हू, असां सां वॾो ज़ुल्म आहे। कंहिं बि हुकूमत को बि रिलीफ या को बि स्प्रे कोन कयो आहे। खामखां इहे जेके बजट थी आहे उहा उन बजट का टके जी कम जी न आहे असांजे सिंध हुकूमत लाइ। महिरबानी कयो, असां हारियुनि नारियुनि खे को रिलीफ ॾियो। थी वई आहे ग़रीबनि माण्हुनि जी, ग़रीबनि माण्हुनि खे कुझु कोन मिले, ॿियो आवाम खायूं ग़रीब उहे वीचारा पिनकिन में। साथ ही कोने को गरीब माण्हू मिसकीन माण्हू सबको हे कलर बिज ये व्याजनि ते खणी अचनि, इहो ज़ुल्म आहे। इहो हर सरकार खे अपील आहे त हिन जो को हल कयो। माकड़ जी फसल आहिनि, आबादियूं आहिनि, जेके फसल आहिनि, जिथे बि जेको फसल आहे, वोण आहे, मिर्च आहे, जेको बि आहे सभ खे खाई वञे। साईं सुबुह खां वठी टोड़ा माकड़ बीठा हुआ शीशा हथ में न, जैसे टोड़ा बीठा हुआ माकड़ मुड़े कर सॼा वण से तबाह करे छॾियईं, बसरनि जा बेजा तबाह करे छॾियईं। असां लाइ फसल जेको आहे तबाह थी वियो आहे। हिन जे लाइ इहा असांजी अपील आहे हुकूमत खे त हीअ फसल जी हालत तव्हां पाण ॾिसो था, हीअ भरियो बि अथव। महिरबानी करे ऐं हिन जो को हल कढियो वञे, स्प्रे कनि। 2-3 महीना थी विया आहिनि जेको आहे माकड़ आहे हिते फसल में काहिलो, भिंडियूं उहे तबाह थियूं, हे वरी वोण आहिनि, वोण सॼा तबाह थी विया आहिनि। बसरनि जी कण जेको आहे 90,000-80,000 मण लॻी पई आहे। बसरनि जी कण ॿिज जेको आहे उहो तबाह थी वियो आहे। 2-3 महीना 200-300 हज़ार जी बनियूं जेके माना हे माकड़ जेको आहे तबाह कयूं हिते, को रिलीफ न मिलियो आहे ताईं, न को स्प्रे, न का सार, न का सवाल, कुझु बि न थियो आहे ताईं। फसल ई तव्हां पाण ते आया आहियो, हालत ॾिसो पिया त छा माकड़ हालत कई आहे। हिन ते व्याज कलर खणी हारी नारी ज़मींदारनि जेको आहे सिस्टम कयो आहे, पर को कुझु बि न, को स्प्रे, न का का ॿियो रिलीफ आहे, न को ॿियो कुझु मिलियो आहे। कड़ाई आहे वॾनि जो चवणु आहे, किन आहे मुल्क साओ छे, किन आहे मुल्क सुञो छे। जीअं ख़ैर जो असांजो इमरान ख़ान बि भाउ बीठो आहे वोटनि में, तीअं मौला जे हुकुम सां मुसीबतूं ईंदियूं रहियूं आहिनि। असां वटि वोटनि लाइ हर शइ लाइ सभु को अचे थो। उन्हनि 5 सालनि खां पोइ असांजी केर बि का बि सार कोन थो लहे त हे कहिड़े हाल में आहिनि। हींअर असां लखे किरोड़ अरब खरब व्याज खणी पंहिंजा फसल ॾा कया अथऊं। इन फसलनि असांजनि जो इहो हाल आहे जो अॼु को बि असांजो ज़रो न बचियो।